साईं जेम्स जी सालगिरह या वर्सी ते जीएसएन जा समूरा जेके धड़ा आहिनि उहे गॾिजी को अहिड़ो प्रोग्राम सेट कनि या अञा बि अॻिते ॻाल्हि कजे त को इतिहाद जुड़े या पीएलओ टाइप का कोऑर्डिनेशन ठही वञे पाण में सिंधी माण्हुनि ॾांहुं मैसेज जेको आहे उहो साईं अमीर हैदर शाह साईं जो पगदार पुटु आहे जीएसएन क़ौमी महाज जो रूह मेंबर आहे उन वटि के धुरियूं वयूं दोस्त विया अथई जीएसएन जे सभिनी ॼणनि खे गॾाए साईं मूंखे फोन कयो मां चयुमि साईं जिन जो बि साईं जीएम साहिब जे नज़रे सिंधु देश जी आज़ादी में ईमान आहे साईं जीएम साहिब खे पंहिंजो राबर सम्झनि था ऐं सिंधु देश में हुननि जो यकीन आहे त तूं मूंखे भली कंहिंसां बि विहारींदे भली उहो लफ़्ज़ मां जेको चयो मां वॼायां नथो मां चयो उन माण्हू सां वेहण जे लाइ तयारु आहियां मुंहिंजा सभु अख़्तियार थो वठे